थारूशाह का रिपोर्टर MM अब्बासी जी रिपोर्ट मूजिब थारूशाह भरिसां ॻोठ चिटो कलोड़ो में एक साला जी मासूम नींगरी अक्सा कलोड़ो पुरस्कार नमूने फोत थी, जंहिंखे संदसि वारिस अबण क़ब्रिस्तान मिटीअ मां हवाले करे रहिया हुआ त ॻोठ जे 72 शाहन कलोड़ो, लतीफ़ कलोड़ो, इरफान फोती नींगरीअ जे लाश खे दफ़नाइण न ॾिनो वियो। जॾहिं त फोती नींगरीअ जे वारसनि खे लाश नौशरो फिरोज़ लिंक रोड ते रखी सख़्त एहतिजाजी धरणो हयो वियो, जिते ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियूं बीह रहियूं। उन मौक़े ते फोती नींगरीअ जे पीउ पोरियत अब्दुल गफ़ार कलोड़ो रोईंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजी मासूम नींगरी अक्सा बीमारीअ सबबि गुज़ारे वई। संदसि मढ़ आरिफ शाह क़ब्रिस्तान में पूरण लाइ पहुतासीं त पंहिंजे ई बिरादरीअ जे 72 शाहन कलोड़ो, लतीफ़ कलोड़ो, इरफान कलोड़ो लाश दफ़नाइण न ॾिनो ऐं चयो त हीउ क़ब्रिस्तान असांजो आहे। असांखे लठियूं सिरोटा हणी लाश जी बेहरमतीअ करे क़ब्रिस्तान मां ॿाहिरि कढी छॾियो। हिन चयो त हीउ क़ब्रिस्तान असांजो आहे, हितां जा अबा ॾाॾा दफ़न थियल आहिनि। जॾहिं त अहिड़े अमल जे असां ॻोठ जे चङनि खे ॿुधायूं, पर असां ग़रीबनि जी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। हुन चयो त हिकु त मुंहिंजे घर में मातम बर्पा थियल आहे, ॿियो वरी फोती जे लाश खे बि दफ़नाइण नथो ॾिनो वञे। हुन SSP नौशरो फिरोज़, DC नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां इंसाफ़ घुरण जी अपील कई आहे। जॾहिं त केतिरा ई कलाक मुतासिरीन जे एहतिजाज खे ख़तमु करण लाइ इंतिज़ामिया मां केरु बि लड़ी न पहुतो। मुतासिरीन पाण मुरादो एहतिजाज ख़तमु करे मुक़ामी क़ब्रिस्तान में फोती नींगरीअ जे लाश खे मिटीअ मां हवाले कयो वियो। जॾहिं त वाक़िए जो केस दाख़िल मुते मां हिकिड़ो स्टूडेंट आहियां जेको हर दफ़े वञी कोर्ट में बीह वकील 20 वकील गॾु करे मुते FIR कूड़ियूं हिकिड़ी खाज कराई, जज सां फ़ैसिलो कयो। उन खां बावजूदि में हिननि जी एॾी ॾाढाई मुड़ुसु जेको अञा ताईं उहो फ़ैसिले में न आया। उन में पहिरें में चाचो करीम बख़्श जेको मुंहिंजे वाल साहब जो चाचो आहे, उन जी क़ब्रिस्तान खोटण हुआसीं त बि लच्छूं कुआड़ियूं खणी असांखे हुतां मुक़ाम था ढोड़ाई। मुक़ाम बि असांजा बहरहाल असां आला इंतिज़ामिया खां अपील कंदासीं जेको सिद्दीक़ कलोड़ो आहे वकील ब्लैक मेलर आहे, दहशत गर्द आहे।